बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आया प्रोफेसर डॉक्टर हाकिम अली कनासरो। नाज़रीन, नेठ बिल्ली थेले खां ॿाहिरि निकिरी आई। सुबुह साण ई आइनी बुरान जेको आहे सो साम्हूं अची वियो। असेंबली लॻी, असेंबली में कार्रवाई हली ऐं पोइ असेंबली जी कार्रवाई 5 मिंटनि में ख़तमु थी वई। ऐं वरी उन खां बाद में इमरान ख़ान जो वीडियो ज़ाहिर थियो, जंहिंमें हुन असेंबली खे टोड़ण जी सदर मोहतरम खे सलाह ॾिनी, यानी असेंबली खे टोड़े छॾियो। नाज़रीन, इहे जेके बि कम थिया से सभु आइन खां मावरा थिया। आइन में इन शइ जी काई गुंजाइश न आहे त हलंदड़ असेंबली में जंहिंमें अदम एतमाद जी तहरीक जमा थियल हुजे, उन तहरीक ते वोटिंग करण जे बजाए उन असेंबली खे ई टोड़े छॾिजे। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इमरान ख़ान ई करे सघे थो। न खेॾेंगे न खेॾणु ॾेवांगे वारे ख़्याल खां हुन रांदि रांदे जॾहिं इहो अंदाज़ो लॻायो हो 100% हुनखे पक थी वई त हाणे हू रांदि करे नथो खटे सघे, त हुन पिच खे ई उखाड़े छॾियो। जेकी विकेट्स आहिनि उहे कढी बग़ल में विझी पिच खे उखाड़े ऐं पाण सां गॾु खणी वियो। हीअ आहे इमरान ख़ान जी स्पोर्ट्समैन स्पिरिट। मूं पंहिंजे गुज़िरियल आख़िरी व्लॉग में चयो त इमरान ख़ान साहब खे सलाह ॾिनी हुई त हू हिकिड़ी स्पोर्ट्समैन स्पिरिट ॾेखारे ऐं असेंबली में अंदरि अचे, असेंबली में पंहिंजा वोट ज़ाहिर करे पंहिंजी मेजॉरिटी खे ॾेखारे। पर नाज़रीन, अव्हांखे ख़बर आहे त हालात ऐं वाक़ियात जेको कुझु ॿुधाइनि पिया उन सभिनी में इमरान ख़ान बिल्कुलु फेयर गेम कोन कई आहे। हाणे मामिलो इहो आहे त कासिम सोरी असेंबली जी कार्रवाई खे हलाए ऐं तकड़ में हिकिड़ो पहिरियों फ्लोर जेको आहे असेंबली शुरू थी त हुन वक़फ़ाए सवालात सां शुरू कयो। 2-3 एजेंडा पॉइंट्स वधाए ऐं हुन पहिरियों फोरम जेको आहे उहो वज़ीर क़ानून फवाद चौधरी, जेको 2 ॾींहं अॻु में वज़ीर क़ानून थियो आहे, उन जे हवाले कयो। वज़ीर क़ानून साहिबु आयो ऐं उन अची तक़रीर कई, जेका बि तमामु मुख़्तसिर तक़रीर हुई, जंहिंमें इहो हो त हिकिड़ो मुल्क जेको उन पाकिस्तान जे ख़िलाफ़ु साज़िश कई ऐं उन में हुननि अदम एतमाद जी तहरीक जे वसीले गवर्नमेंट खे हटाइण जी ॻाल्हि कई। लिहाज़ा जेके या अदम एतमाद तहरीक जेका जमा थी आहे या गैर मुल्की साज़िश आहे, लिहाज़ा जेको गैर मुल्की साज़िश थो करे उहो गद्दार आहे। सो तंहिं करे इहा कंहिं बि सूरत में इहो पास थियणु न खपे। त डिप्टी स्पीकर जेको आहे कासिम सोरी, उन रूलिंग ॾिनी त हीअ कंहिं बि क़िस्म जी हीअ जेका असां अदम एतमाद तहरीक ते का बि कार्रवाई कोन थींदी ऐं असेंबली खे गैर मुयना मुदत ताईं वरी हुन डिज़ॉल्व कयो। साईं, हीअ ॻाल्हि एतिरी मुख़्तसिर कान्हे। ज़ाहिर आहे असेंबली में 177 खां 180 मेंबर जेके आहिनि उहे अदम एतमाद जी तहरीक जे पासे जा माण्हू ऐं हुकूमत जे तरफ़ां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 80 माण्हू PTI जा असेंबली में मौजूदु हुया। जेकॾहिं वोटिंग थिया त हुनजी शिकस्त जेका आहे सा नज़र पई आई, पर हुननि उन शिकस्त खां बचण लाइ ऐं पोइ इहा ई ॻाल्हि त रांदि खे हाणे हिते ई लुड़ पाणी था कयूं। लुड़ पाणी सिंधीअ में चइबो आहे त लुड़ पाणी, यानी की उनखे रांदि खे ख़तमु करण सां पिड़ खे ई ठाहे छॾिजे। न रांदि पिड़ हूंदो न रांदि रही वेंदी। सो बहरहाल हीअ ॿाराणी रांदि कोन्हे। हाणे ज़ाहिर आहे जेके असांजा अपोज़िशन्स ऐलान कयो त हू सुप्रीम कोर्ट में वेंदा। इन्हनि असेंबली खे टोड़ण वारी जेका ॻाल्हि कई आहे गैर क़ानूनी आहे, गैर आइनी आहे। आइन खे टोड़े, असेंबली सां गॾोगॾु हिननि आइन खे बि टोड़े छॾियो। यानी की जेको बि कम कया हिननि उहे सभु गैर आइनी कम कया। आइन में हिननि शयुनि जी का गुंजाइश कान्हे। हाणे ॾिसूं त सुप्रीम कोर्ट ते कहिड़ो फ़ैसिलो करे थी। सुप्रीम कोर्ट खे 2 ऑप्शन्स आहिनि। या त हिन फ़ैसिले खे जेको असेंबली में अंदरि फ़ैसिलो थियो आहे, यानी की अदम एतमाद जी तहरीक खे ख़तमु करणु, असेंबली में जेको रूलिंग ॾिनी ऐं रूलिंग वरी उहा
असद कैसर जी जेको स्पीकर आहे उहो पाण कोन हो, उन डिप्टी स्पीकर जेको रूलिंग थो ॾिए पियो उहो उनजो नालो वठे थो बाद में। त हिकु त इहो कानून निकितो आहे त छा इहो ईअं थी सघे थो, पर जेकॾहिं थियो आहे त इहो छा मुमकिन आहे त ॿिया उन में आइटम शामिलु करे ऐं हिकिड़ो अहिड़ो आइटम जेको असल में हुकूमत पाण ई क्रिएट कयो आहे, पाण ई उनखे हिकिड़े क़िस्म जो हथियार बणाए ऐं पाण उनखे हथियार खे इस्तेमालु करे थी असेंबली में। त हाणे इहो ॾिसणो आहे त इहो कीअं थींदो। सुप्रीम कोर्ट उन महिल कहिड़ो फ़ैसिलो कंदी, फ़ैसिले मां हक़ीक़त इहा आहे त इन खां अॻु में जेकॾहिं असां थोरो पोइते वञूं त अपोज़िशन खे एतिरो टाइम छो लॻो हो, 5-6 महीना अपोज़िशन हिन ते वर्क कयो ऐं अपोज़िशन खे एतिरो टाइम छो लॻो, त असल में ॻाल्हि इहा आई त अपोज़िशन पाण में ठहे कोन पई। ख़ासि तौर ते हिकिड़े सुवाल ते हिकिड़ी धुर हुई जेका चवे पई त इमरान ख़ान खे हुनजो टाइम पूरो करणु ॾियो, छो त हुनजो ग्राफ तेज़ी सां किरे थो ऐं जेसि ताईं अञा 1.5 साल हू रहंदो तेसि ताईं हुनजो ग्राफ वञी 0 ते बीहंदो, तंहिंजे करे हुनखे इहो टाइम ॾियो। पर ॿी धुर जो ख़्यालु हो, कुझु अपोज़िशन जे पार्टीज़ जो ख़्यालु हो त जेकॾहिं हू पंहिंजे आर्मी चीफ, नओं आर्मी चीफ जेकॾहिं हू आणे थो, जेको हुनजो ख़ासि मददगार क़िस्म जो माण्हू आहे जंहिंजो नालो अचे थो ऐं सभिनी खे ख़बर आहे, जेकॾहिं हुनखे हू आर्मी चीफ बणाए थो त पोइ वरी अपोज़िशन सम्झे पई त हुन लाइ तमामु वॾियूं डिफ़िकल्टीज़ आहिनि जेकी शायदि वरी 2-5 साल इमरान ख़ान खे वरी हू जेको नओं आर्मी चीफ सपोज़ टू बी जंहिंखे आणु बि चाहे वरी उहो 5 साल इमरान ख़ान खे ॿिया बि ॾेई छॾींदो, भले हुनजो ग्राफ 0 हुजे। पर तव्हांखे ख़बर आहे त पहिरीं त ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी कंहिंखे बि, पर पोइ बाद में सभई जेके सम्झूं माण्हू आहिनि इहे इन ॻाल्हि खे सम्झी विया त इहो हिकिड़ो थाफियल वज़ीर आज़म आहे ऐं जेका हिन जी PTI सरकार जेका ठही आहे, मेंबर ॼणण सां टोड़े, ॿियनि पार्टियुनि मां टोड़े, इलेक्टेबल्स खे टोड़े हिन में शामिलु करे ऐं उन्हनि खे जेको हाणे हिकिड़ी पार्टी बणाए ऐं खटाए ऐं हुकूमत ॾिनी वई। 3.5 सालनि में हुननि कुझु कोन डिलीवर कयो, अवाम खे हुननि ॾेह जा तारा ॾेखारे छॾिया ऐं जेको अवाम आहे उहो उन में इमरान ख़ान जी जेका जेको मक़बूलियत आहे, जेका पॉपुलरिटी आहे, उहा तेज़ी सां यानी कि नोज़ डाइव जे हिकिड़ी पोज़ीशन थींदी आहे, जहाज़ जॾहिं हेठि किरंदो आहे, मथां खां हेठि किरंदो आहे हवा मां, नोज़ डाइव, इन तरीक़े सां हुनजी जेका आहे सा गैर मक़बूलियत तरफ़ पई वई। त हाणे इन सॼे माहौल में जेको हाणे अॼोके ॾींहं ते यानी कि 3 अप्रैल 2022 ते जेका सिचुएशन पैदा थी आहे, आइनी बुहरान जेको पैदा थियो आहे, ऐं इहो ज़ाहिर आहे पहिरीं त इहो वेंदो सुप्रीम कोर्ट में, ऐं सुप्रीम कोर्ट जेकॾहिं इन खे बहाल करे थी त बि हीअ हुकूमत कोन हलाए सघंदो, जेकॾहिं हुकूमत में रहंदो, छो त हुननि मेजॉरिटी कान्हे, वरी साॻियो हिकिड़ो सीन ठहंदो। हाणे त हिन वक़्तु हू हिकिड़ो कारतूस ठाहे, उन कारतूस खे हुननि इस्तेमालु कयो, पर पोइ बाद में वरी कहिड़ो कारतूस ठहंदो जेको इस्तेमालु कंदा, ऐं हीअ हिकिड़ी फेयर गेम कोन पिया कनि। सो बहरहाल असेंबली जेकॾहिं हिन फ़ैसिले खे ख़तमु करे थी ऐं असेंबली खे बहाल करे थी, सुप्रीम कोर्ट जेकॾहिं असेंबली खे बहाल करे थी त ज़ाहिर आहे वरी इहो रिंगट ईअं हलंदो ऐं हिकिड़ो वॾो आइनी बुहरान आहे हिन वक़्तु पाकिस्तान में, ऐं उन में अॻिते हली छा थो थिए। सो सवाल इहो आहे त हीअ कहिड़े क़िस्म जी जेका सियासत आहे जेका इहो तमामु वॾो ज़ाहिर आहे, हिकिड़ो खेल रांदि जेका आहे त हीअ हिकिड़ी अहिड़े क़िस्म जी रांदि आहे जंहिंमें डिज़ास्टर आहे, जंहिंमें वॾी तबाही आहे। मसलन इमरान ख़ान माण्हुनि खे लख माण्हुनि खे अचण जो चयो, पर ज़ाहिर आहे जी इदारा आहिनि मुल्क में, रियासत आहे, रियासत जा मुख़्तलिफ़ इदारा आहिनि। जीअं असांजो हिकिड़ो दोस्त हूंदो आहे त ऑटो ते हलिया वेंदा आहिनि, हू ऑटोमेटिकली कमु कंदा आहिनि। ऐं हाणे अवी ॾिठो त इस्लामाबाद जो जेको इंतिज़ाम हो उहो हुकूमत जे हथ में कोन हो, उनखे जेके आइनी रियासती इदारा आहिनि उन्हनि उनखे टेक ओवर करे छॾियो ऐं पोइ असेंबली में मेंबर पाता त सही, पर हिननि वरी असेंबली में इहा जेका आहे सा अहिड़े क़िस्म जी रांदि खेॾी जेका एक्सपेक्टेड हुई।
हिकिड़ो माण्हू चवे त अनएक्सपेक्टेड का शइ थी आहे, न एक्सपेक्टेड आहे त हू अहिड़े क़िस्म जो कमु करे सघिया पिए, पर छो त ॿियो रस्तो ई कोन्हे। इहो ई रस्तो आहे त असेंबली में जा फ़ैसिला असेंबली में थियनि। सुप्रीम कोर्ट बि इहो हुननि खे चयो, सलाह ॾिनी जॾहिं हीअ विया हुया त असांखे इहो आर्टिकल 63A जी तशरीह करे ॾिए सुप्रीम कोर्ट, त असां छा अॻुवाट पंहिंजे उन्हनि मेंबर्स खे जेके फ्री विया आहिनि उन्हनि खे अॻुवाट असीं रोके सघूं था, या उन्हनि खे वोट खां रोके, या उन्हनि खे डिस्क्वालीफाई करे अॻुवाट, मतिलबु अॻुवाट या ॾोह थियण खां अॻु में ई उन्हनि खे सज़ा ॾियूं, अहिड़ो को रस्तो कढी ॾियो सुप्रीम कोर्ट खे। पर सुप्रीम कोर्ट हुनखे जवाबु ॾिनो। सुप्रीम कोर्ट हुननि खे इहो चयो त बाबा इन कम लाइ अवी वञी पंहिंजा असेंबली जा मामला वञी असेंबली में वञी अंदरि तय कयो, यानी कि ऐं उनखे वोट जो हक़ु आहे, कोई बि मेंबर असेंबली मेंबर आहे उनजो वोट जो हक़ु आहे, इस्तक़ाक़ आहे, उहो कंहिंखे बि वोट ॾिए, इहो उनजो हक़ु आहे। बहरहाल इहे सभु डेवलपमेंट्स थियूं। अॼोको ॾींहुं तमामु गर्मी जो ॾींहुं आहे। अञा त अधु ॾींहुं गुज़रियो आहे, अधु ॾींहुं अञा पोइते आहे, ऐं ख़बरूं अञा घणियूं अचणियूं आहिनि जेके अव्हां सां शेयर कबियूं। सो बहरहाल अभी महिरबानी करे मुंहिंजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो ऐं हिन ते कमेंट्स बि कयो, त तव्हांजी महिरबानी।